कराचीअ खां ओभर तरफ़ 60 किलोमीटर ऐं ठटे खां 40 किलोमीटरनि जे विच ते नेशनल हाईवे सां लॻ 1 किलोमीटर ते वाक़ई सिंध जी क़दीम माॻनि मां बंभोर पिणु हिकु मुनफ़रद तारीख़ सां पंहिंजी सुञाणप रखे थो, जेके मुख़्तलिफ़ वाक़ियात जंहिंमें दुनिया सां समुंड वसीले वणज वापार जे करे ही माॻ दीबल बंदर नाले सां पिणु अलॻि तारीख़ रखे थो, जिते जंग जो मैदान पिणु सजायो वियो हो। हिन रियासत जो मशहूर हाकिम राजा बंभू राय हो, जंहिं पंहिंजे नाले सां शहर बंभोर क़ाइमु कयो हो, जेको ख़लीफ़ा हारून रशीद अब्बासी जे ख़िलाफ़त वारनि ॾींहनि में सन 787 ईस्वी में मिटीअ जे ढेर में ग़रक़ थी वियो। हिन माॻ बंभोर सां लोक दास्तान ससी पुनू बि मशहूर आहे। ससुई जे हुस्न जी हाक ॾींहं ॾूर मशहूर हुजण करे केच मकराण जो शहज़ादो पुनू पिणु हिते अची वापार जे बहाने ससुअ जे इश्क में दीवानो थियो, जेको लोक दास्तान दुनिया में मशहूर आहे। सिंध जी क़दीम बंभोर वारी मस्जिद बरे सगीर जी सभ खां पहिरीं मस्जिद आहे, जेका हिन शहर खे फ़तह करण खां पोइ तुर्त जोड़ाई वई हुई। हिन शहर जो तबाह थियण ऐं मिट्टीअ जे ढेर में तब्दील थियण ई बंभोर शहर जो मुक़द्दर हो। ही शहर बुनियादी तौर ते वणज वापार जो मर्कज़ रहियो आहे। लोक विरसनि जी मुनफ़रद तारीख़ रखण सबबि पहिरियों भेरो बंभोर सेमिनार 1983 ईस्वीअ में कोठायो वियो, जंहिंमें बंभोर जी क़दीम तहज़ीब यानी चित्रकारी, मुसवरी ऐं म्यूज़ियम में रखियल उन वक़्त जे इस्तेमाल थींदड़ शयुनि यानी ठिकर जा बर्तन ऐं पत्थर जे मूर्तियुनि खे उजागर कयो वियो, जंहिंसां दुनिया में बंभोर शहर जी तारीख़ खे सुनहरी लफ़्ज़नि सां भेटा ॾिनी वई। बंभोर जी कुल एराज़ी 640 एकड़ आहे। हिन शहर में घारे वारो वहिकिरो जंहिंसां दुनिया में वणज वापार आबाद हो, जेको सुकी वञण खां पोइ 1250 ईस्वीअ ताईं बंभोर ऐं दीबल बंदर वीरान थी चुका हुआ, जंहिंजो सबबु सिंधु दरिया जे वहिकिरे जो घस मटाइण हो, जेको मिटीअ जे तूफ़ाननि सबबु लटिजी वियो हो। जॾहिं त हिते उन ज़माने जी हिकु कुदरती ढंढ अञा बि मौजूदु आहे। सिंध सरकार इन सिलसिले में तमामु घणियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। कुझु साल पहिरीं सिंध हुकूमत पारां बंभोर खे वधीक पज़ीराई ॾियारण लाइ काफ़ी तरक़ियाती कम कराया विया आहिनि, जंहिंमें तहक़ीक़ दाननि जे लाइ रिसर्च सेंटर ऐं कन्वेंट्री हॉल क़ाइमु कयल आहिनि। तहक़ीक़ दाननि दड़े जी खोटाईअ मां मिलंदड़ शयुनि ते तहक़ीक़ करण खां पोइ उहे नवादरात कन्वेंट्री हॉल में रखियूं वेंदियूं आहिनि ऐं सयाहनि जे लाइ बहितरीन आसाइश निमा VIP रेस्ट हाउस समेत पार्कूं, म्यूज़ियम, मस्जिद, कैंटीन ऐं रोड रस्ता पिणु ठाराया विया आहिनि, जिते दुनिया मां ईंदड़ सयाह ते अची तहक़ीक़ करण सां गॾु हितां जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी सॼी दुनिया में वाखाण कंदा रहनि था। हितां जी चूंडियल नुमाइंदा साबिक़ा वज़ीर सक़ाफ़त ऐं सियाहत मोहतरमा ससुई पलीजो साहिबा पारां साल 2012 में पहिरियों भेरो 3 रोज़ा बंभोर आलमी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें दुनिया जे तहक़ीक़ दाननि ऐं सफ़ीरनि खे मदऊ कयो वियो हो ऐं सिंध जे क़दीम सक़ाफ़त खे बैनुल अक़वामी सतह ते उजागर कयो वियो। उन आलमी कॉन्फ्रेंस कोठाइण सां सिंध जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे इंटरनेशनल तौर ते पज़ीराई पिणु मिली आहे, जंहिंखां पोइ वज़ीर सक़ाफ़त ऐं सियाहत सैयद सरदार शाह जी कावशनि सां ॿियनि मशहूर माॻनि समेत बंभोर खे पिणु वर्ल्ड हेरिटेज में शामिल करण जूं कोशिशूं पिणु जारी आहिनि, जेको पिणु हिन माॻ खे उजागर करण लाइ मुस्बत क़दम आहे।